बिटशा मां ख़बर ईंदा हलो त बिटशा वेझो ॻोठ बिलावल खोसो गर्ल्स प्राइमरी स्कूल में मास्तरियाणियुनि जी खोट बाबति एहतिजाजी जी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि ऐं शागिर्दनि शिया उलमा काउंसिल तालका सईदाबाद जे सदर राशिद अली खोसो ऐं आबिद खान खोसो जी अॻवाणी में सख़्त मुज़ाहिरो कयो। अॻवाणनि चयो त ॻोठ बिलावल खोसो में साल 2003 में गर्ल्स प्राइमरी स्कूल क़ाइमु थियो। 2009 में इन जी इमारत तमीर थी। हिन वक़्तु स्कूल में 175 शागिर्द तइलीम हासिल करे रहिया आहिनि, मगर इते सिर्फ़ हिकु मास्तरियाणी ड्यूटी करे रही है, जंहिं करे ॿारनि खे तइलीम हासिल करण में ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। हिननि सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह, सेक्रेटरी तालीम सिंध अली अकबर लेगारी ऐं तालीम खाते जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त ॻोठ बिलावल खोसो जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में वधीक मास्तरियाणियूं मुक़ररु कयूं वञनि त जीअं असांजा ॿारड़ा बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।